अवल अल्लाह वलीम आला आलम जोधणी अवल अल्लाह वलीम आला आलम जोधणी कादिर पहजी कुदरत सी कायम आह कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमदो हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल दी उन्हनि खे जिनी सुख नाहे को चारण से चइजन जिनी सुख नाहे को चारण से चइजन रुञ राह पुछन कुल्हन मथे कीनरा सभिनी संदड़न खे प्रोग्राम रामू राधा जे तरफा भी अवां सभिनी खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो खुश सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलन जिया मुस्कुराईंदा हुजो हर डी अवां जो खुशिन भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे रामू राधा अवां जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि जो हाल हुजे सो पेस प्रिया नाल हुजे जिते जिते भी तव्हां असांखे ॾिसंदा हुजो पोइ लाड़ हुजे उतर हुजे काचो हुजे जिते भी तव्हां असांखे ॾिसंदा हुजो साल हमेशा जुड़िया रहंदा हुजो ऐं अवां खे वरी वरी भलीकार हुजे ऐं ही छंछर जो ॾींहुं हुजे छंछर या अचण पर हीअ जेका ख़ासि करे मौसम हुजे हींअर गर्मीअ जी या केतिरा ई ॾींहं या गर्मी रहंदी हुजे सिंध जा काफ़ी इलाइक़ा काफ़ी शहर जेके हुजनि 50 सेंटीग्रेड खां मथे वेंदा हुजनि त अवां सभिनी खे इहा बिनती हुजे कि पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो गर्मीअ में पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो असांजे माण्हुनि खे जेतिरो पघर ईंदो हुजे चवंदा हुजनि ख़ैर उपज हुजे पर जेतिरो पघर ईंदो हुजे माण्हू ओतिरो वरी पाणी पीअंदो हुजे पाणी पाण सां माण्हू गॾु खणंदो हुजे पाणी घणो न त थोरो थोरो माण्हू पीअंदो रहंदो हुजे त सिहत बरक़रार रहंदी हुजे न त माण्हू ईअं सुस्तु लॻो पियो हुजे चवंदो हुजे गर्मीअ जो असरु थी वियो हुजे पोइ अहिड़ा वरी जूस पीए माण्हू इहा अहिड़ो वरी शरबत पी छॾे अहिड़ो जीअं पाण खे तंदुरुस्त रखे पाण खे सिहतमंद महसूसु करे ख़्यालु रखण त हर माण्हू खे पंहिंजी ज़िमेदारी हुजे बाक़ी इहो हुजे पोइ बाक़ी ॿियो सभु कुझु त मालिक जे हथ वसो सो इन गर्मीअ खां उहो ई हुजे जेको बीमारी ॾींदो बि हुजे लाहींदो बि हुजे पर माण्हू खे पंहिंजो एहतियात पंहिंजो ख़्यालु पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु पंहिंजे वॾनि जो ख़्यालु उहो अवां खे रखणु खपंदो हुजे सो माण्हू वधि खां वधि ख़्यालु रखंदो हुजे न त माण्हू पोइ वञी घणी में पवंदो हुजे पोइ ग़रीब माण्हू आणियूं ऐं चाड़ियूं वारो माण्हू पोइ घर परेशान पोइ पाण में 500 सुबुह खां शाम ताईं वञे 500 कमाईंदो हुजे उन मां जो वरी माण्हू बीमारी बड़ी जी कंदो हुजे त पोइ पेट गुज़र कीअं थींदो हुजे बाक़ी जेके मसला हुजनि उहे कीअं थींदा हुजनि ॿारनि जी तालीम कीअं थींदी हुजे उन्हनि जी तरबियत कीअं थींदी हुजे सो पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो बाक़ी जेको हुजे उहो मालिक जे हथ वस हुजे सो बालकनि जा इम्तिहान बि हलंदा हुजनि बालक तयारी बि कंदा हुजनि ईंदड़ वक़्त जी बि बालक तयारी कंदा हुजनि पर बालक बि जेके हुजनि उहे गर्मीअ में घणो न खेॾंदा हुजनि मंझंदि जो आराम कंदा हुजनि वरी शाम जो भली रांदि खेॾंदा हुजनि सुबुह जो सवेर सुम्हंदा हुजो राति जो ऐं सवेर वरी सुबुह जो उथी करे वरी तयारी कंदा हुजो स्कूल जी जंहिंजो नओं स्कूल हुजे उहो ओड़ी तयारी कंदा हुजनि जेके पंहिंजे हुन क्लास में हुजनि उन्हनि खे उहा तयारी करणु खपंदी हुजे त इहा वधीक वजन हुजे ॿार जे मथां हिन वक़्त तोखे ख़बर हुजे हा वजन जी पढ़ंदा हुजनि स्कूल वञनि वरी उन खां पोइ वापसि अचनि वरी मदरसो वञनि उन खां पोइ वरी जेको हुजे ट्यूशन पढ़ंदा हुजनि वॾो ॿारनि ते वजन हुजे सो बालकनि जी इहा उमिरि हुजे पढ़ण जी बालक नंढे हूंदे खां जॾहिं इहो सिखंदो जॾहिं इहो चवंदो हुजे त मां एतिरो पाण खे मसरूफ़ त पोइ वॾे हूंदे बि पाण खे एतिरो मसरूफ़ रखंदो हुजे तॾहिं वञी का मंज़िल माणींदो हुजे न त पोइ ॾुखियो हुजे ऐं उहो वरी जेको हुजे पोइ जेके ग़लति सोबत हुजे को नशो हुजे पतो हुजे या जेको हुजे माना ॿिया के अहिड़ा ग़लति कम हुजनि उन्हनि खां जेको हुजे उहे बची सघंदा हुजनि ऐं बालक बि जेके हुजनि सुठी गुफ़्तगू में विहंदा हुजनि सुठी ॻाल्हि ॿुधणु चाहींदा हुजनि पर उन्हनि खे न सुठी गुफ़्तगू सुठे माहौल में ज़रूरु रखंदा हुजो घर हुजे पोइ या स्कूल जो माहौल हुजे या किथे वेठा हुजनि बालकनि जी तरबियत बहितर नमूने कंदा हुजो जेको हुजे खुशी बि ॾींदा हुजो सो ख़ुशी उन्हनि खे खुशी बि ॾींदा हुजो उन्हनि खे तफ़री बि कराईंदा हुजो उन्हनि खे घुमाईंदा हुजो फिराईंदा हुजो ऐं उन्हनि खे ख़ुशि रखंदा हुजो छो त इहे गुल हुजनि सो इन सां गॾोगॾु अॼोके प्रोग्राम में खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं हुजनि मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे अवां सब्सक्राइब करे छॾींदा हुजो लाइक बि कंदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो उनमें जेको बि रंग हुजे सुबुह मेहरान खां वठी पोइ वींदे रामू राधा ताईं सभु रंग
हुन में पिया हुजनि। छो उन सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे, उन ते बि असां हाणे हे प्रोग्राम हुजे सभु मेहरान हुजे, इहे अवां उते बि हलंदो हुजे, लाइव हलंदो हुजे, उते अवां वञी लिखंदा हुजो, सवाल कंदा हुजो, कमेंट लिखंदा हुजो, को गर्मीअ बाबति लिखंदा हुजो। वरी हिते अवां जा नाला शामिल थींदा हुजनि के कहिड़े शहर खां, कहिड़े भाऊ असांखे, कहिड़ी असांजी अधीअ, कहिड़ी असांजी भेण असांखे फोन कॉल कई हुजे या असांखे मैसेज लिखो हुजे। सोने में तव्हां पंहिंजे इलाइक़े जो पोइ तालीम जो मसइलो हुजे, पाणी जो मसइलो हुजे, बनी ॿार जो मसइलो हुजे, जेको बि हुजे, रामू राधा जो प्रोग्राम हुजे, फोन जी ॻाल्हि, प्रोग्राम जी ॻाल्हि जेका बि हुजे, अवां उते वञी लाइव लिखी छॾींदा हुजो त अव्हांखे वरी असां हुनजो जवाब बि ॾींदा हुजूं। सो इहा अवां सभिनी जी वॾी महिरबानी हुजे। प्रोग्राम टीवी ते जेको हुजे उहो बि असांजो नंबर हलंदो हुजे, उन ते फोन कॉल कंदा हुजो। रामू इरादा हर छंछर ऐं आर्तवार सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर हुजनि। हाणे वरी हलंदा हुजूं प्रोग्राम जी शुरूआति में बालकनि जी ॻाल्हि थी हुजे, तालीम जी ॻाल्हि थी हुजे, त पोइ हुनर बि ज़रूरी हुजे, तालीम बि ज़रूरी हुजे। इन ते अहिड़ो हिकिड़ो सुहिणो गीत हुजे जेको मेहरान टीवी जी लाइब्रेरी में मेहरान टीवी तालीम ऐं हुनर लाइ हमेशह अव्हांखे सुजाॻ कयो हुजे, जाॻायो हुजे त पंहिंजे हुनरनि खे वधाईंदा हुजो, पंहिंजी तालीम खे वधाईंदा हुजो, तॾहिं वञी तव्हां अॻभरा थींदा हुजो। सो इहो तालीम ज़िंदाबाद, हुनर ज़िंदाबाद, इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, आहियां निंदर निमाणी, आहियां निंदर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो नाले अलह जे बेड़ो तार मुंहिंजो। हिकु नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं, पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशह जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। सो हे जेको कल्ह को ॾींहुं जेको हुजे, कल्ह को ॾींहुं जंग खां पोइ जेको हुजे, शुक्राने जो ॾींहुं मल्हायो वियो हुजे, पूरे पाकिस्तान में जेको हुजे उहो 21 तोपुनि जी सलामी ॾिनी वई हुजे, पर वरी गादियारे हंधि जेको हुजे उते 31 तोपुनि जी सलामी ॾिनी वई हुजे ऐं सॼे मुल्क जे माण्हुनि जेको हुजे उन शुक्रानो अदा कयो हुजे। सभिनी जेको हुजे मोहबत ऐं भाईचारे ऐं पंहिंजे फोर्सिस खे सलाम ऐं सलूट पेश कयो हुजे। सो इहो कल्ह जी इहा ॻाल्हि ॿोल हुजे, कल्ह जी इहा ख़बर हुजे, पर उन सां गॾोगॾु वरी ॻाल्हि इहा बि हलंदी हुजे, पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो, अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा फ़कीर लखाना भाई, छा हाल हुजे? भाई दुआ अल्हम्दुलिल्लाह, सब खैर। काल शुक्राने जा ॾींहुं मल्हायासीं। कल्ह शुक्राने जो ॾींहुं मल्हायो? लड़ाई ते शुक्रानो तो कोन मल्हाइबो आहे। मुंहिंजे सम्झ में नुक़सान त ॿिन्ही ॿिन्हिनि जो थियो आहे। खणी जंग सां खटी पर जंग खटण ऐं हाराइण ते शुक्रानो मल्हाइबो आहे छा? बाबा हाणे इहो वेही कोन ॾिसजो त हो छा थो करे, पाण खे पंहिंजे तरफ़ खां ॾिसणु खपंदो हुजे। हाणे हुन ते कहिड़ी मयार हुजे। काल टीवी ते ॿुधोसीं त सुठी ॾाढी सदर जी साईं जी गुज़ारी आहे। आओ जी का काफ़ी इज़त है, जी यादगिरी ताज़ा करायो, साईं को ॾेखारियो। ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजो। हलो, हा साईं, ॿियो त ख़ैर हुजे भाउ? सब खैर, सब खैर। दिन खुश आहे, तव्हां किथे आहियो साईं? सभु ख़ैर। पियो हुजे, तव्हां कीअं हुजो? ठीकु हुजो? घर वारा सभु ठीकु हुजनि? मौसम कीअं हुजे? सब खैर। सुबुह जो बाल कढ़ा ईंदा, खैर जा पोइ वरी तव्हां सां कचहरी कराईंदासीं, अलाह खैर करे। ज़रूरु ज़रूरु। मौसम कीअं हुजे अव्हां ॾे? हा, मौसम भली आहे साईं। हवा हले पई सुठी, गर्मी कान्हे। असांजे त ॿाराड़िया वारे ट्रेन इहो सभु कुझु आहे, गर्मी कान्हे साईं। हवा हलंदी हुजे? हा, हवा भली पई हले। वाह 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 वाह, पोइ मां ख़ुशि लॻा।
जेको हुजे जन्नत बहारी। में लॻा पिया हुजे। हाँ बहारी में हुजे। वॾी महिरबानी लख थोरा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवां जा, मोहबतूं हुजनि अवां सभिनीनि जूं। सो कल्ह जी जेका ॻाल्हि हुजे हो 21 तोपुनि जी सलामी ॾेई हुजे। कल्ह ई वॾो प्रोग्राम जेको हुजे रचियो वियो हुजे उते पोइ असांजे मुल्क जे वज़ीर आज़म साहिब तक़रीर कई हुजे, सभिनी खे सुजाग कयो हुजे, हाल अहवाल ॾिनो हुजेसि जंग जो जेको बि हाल हुजे। पर उन खां पोइ वरी जेको हुजे हाणे जेको सिनारियो हुजे, हाणे त अॻिते वधण जो हुजे, अमुन जी ॻाल्हि हुजे, भाईचारे जी ॻाल्हि हुजे, माना हाणे अॻिते वरी वापार जी ॻाल्हि हुजे। पर हाणे हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां था? हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? हा मामा रमन खैरपुर खां मामू फजल मोहम्मद जो ॻाल्हायां। मामा फज़ल मामा ख़ुशि चाक चङो भलो ॿियो ख़ैरु हुजे? अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। खैरपुर कीअं हुजे? मौसम कीअं हुजे? खैरपुर सभु खैरपुर में पई आहे। माना गर्मी हीअं जो हाल अहवाल ॾींदा हुजो अदा। बाबा सभु खैर। तव्हां ख़ुशि आहियो? सभु खैर आहे? तबियत ठीकु आहे? सभु सां ख़ुशि लॻा पिया हुजो। मामा गर्मी कीअं हुजे? मामा मौसम तमामु सुठी लॻी पई आहे। हवा बि लॻी, थोरी गर्मी न आहे अॼु। वाह वाह, माना इहो मौसम हर तरफ़ हिकु जहिड़ी हुजे, सुठी हुजे। हा कल्ह खां वठी हवा बेहतरीन लॻे थी ऐं सुठो। राति जो बि माना हवा थधिड़ी एसी वांगुरु। वाह वाह, खैरपुर जा माण्हू ठीकु हुजनि मामा? सभु ठीकु हुजनि मामा। मां राति कराची वियो हुते ॾिसां थो प्रोग्राम तव्हांजो। हाओ हा बसि मोकल वठण वारा घणो। हाओ भाउ छो? हा भाउ ॿी शादी जे लाइ तूं करें त मां बि कयां न। इहो मोकल वठण वियो जी? हा हा कराची में बि घर हुजे न पंहिंजो। मां त इहो मोकल जे लाइ मां त 100 दफ़ा ॻाल्हि करे छॾी हुजे, बसि हाणे रुॻो को अहिड़ो मामिलो हुजे त पोइ न कर। पर हालतूं सही न बीहंदियूं हुजनि, इन जे करे पोइ वरी सोचींदो ई न हुजां। न हालतूं सही बीहंदियूं न। अचण वारो महिमान नसीब वारो हूंदो आहे। जेको ॿियो महिमान हूंदो आहे न उहो नसीब वारो हूंदो आहे, हुन नसीब भलो हूंदो आहे। पर मामा असां मुंहुं बि ॾिसंदा हुजूं त हालतूं कीअं हुजनि। हलो जी जी, साम्हूं बि ॾिसंदा हुजूं हालतूं कीअं हुजनि। हालतूं भले तव्हांजो मां बि राज़ी थी वेंदी, तव्हांखे ॾींदी इजाज़त। अब घर में मामे जो इहो जेको हाल हुजे सो बि ॾिसण वटां हुजे, ॿाहिरि महांगाई, पोइ हालतूं पोइ इन करे अञा सोचींदो हुजां थोरो। तव्हां सां जहिड़ो करे जहिड़े में मोहबत हूंदी आहे। मामा जहिड़े में जे मोहबत हुजे हा त पोइ मामे हींअर असुल घर में को गुलाब सुबुह जो तव्हांखे सुबुह जो मामे माखी जी खाराए, मखण जी खाराए, पापा जी चांहि भोरे बि खाराए, ॿियो छा खपे। ए मामा इहो लोलो भला कीअं ॾींदी हुजे जो वस पुॼे सही हो बि बंदि कर। तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीन। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो, ईअं खिलंदो मुस्कुराईंदा रहंदो। तव्हांजी पूरी टीम तव्हांखे अलाह जे इज़मान में हूंदो। वॾी महिरबानी, लख थोरा। हुजे सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि, मोहबतूं हुजनि। जेके जेके बि असांखे फोन कॉल कंदा हुजो ऐं जेको हुजे कचहरियूं कंदा हुजो, हाल अहवाल ॾींदा हुजो, जा जेके असांखे ॾिसंदा हुजो। हुसैनाबाद हैदराबाद खां एस आहे वसीम हुसैन असांजो प्रोग्राम पंहिंजी फैमिली सां ॾिसंदा हुजनि। उन्हनि खे भलीकार हुजे, ख़ुशि रहंदा हुजो, सलामत रहंदा हुजो। ऐं उन सां गॾु गॾु जेका हालतुनि जी ॻाल्हि कई हुजे त हाणे अमुन जी ॻाल्हि थींदी हुजे, भाईचारे जी ॻाल्हि थींदी हुजे, कारोबार खे वधाइण जी ॻाल्हि थींदी हुजे त ईअं अव्हां बि हाणे सोचींदा हुजो त ज़िंदगीअ में छा कुझु करिणो हुजे, कहिड़ो लाइ अमल तयारु करिणो हुजे, उन ते बि कोशिशि कंदा हुजो। पर ख़ासि करे असां वटि जेको पाणी जो मसइलो हुजे, हींअर सॼी सिंध में उन ते उणचुणो हुजे त पाणी न हुजे त हाणे मामिलो अॻियां कीअं वेंदो हुजे। पर हिकिड़ी फोन कॉल हुजे सो इहा वठंदा हुजूं। हलो जी जी केरु बाबा, कहिड़े शहर खां? जेकाबाद का मामा। मामा नालो पंहिंजो ॿुधाईंदा हुजो। बशीर अहमद कोसो फरज़ाना। वो छा हाल हुजे, ख़ुशि हुजो, चाकू हुजो। हेलो जी जी बाबा, ॿियो ख़ैरु हुजे, ठीकु हुजो? तव्हां मामा ख़ुशि हुजो? हा बाबा असां बि ख़ुशि लॻा पिया हुजूं, ॿियो ॾींदा हुजो, हाल अहवाल पढ़ंदा हुजो। हा कहिड़े दर्जे में? जी जी हा, इहा बि ख़ुशि हुजे, मामे बि ख़ुशि हुजे बाबा। को सेरा वेरा को सुठो को ॿुधायो। हा सेरो ज़रूर तव्हांखे ॾेखारियो। अहिड़ो दुआ कजो मुल्क थधा हुजनि।
हाँ भाई ईअं हुजे पर शादी कंहिंजी हुजे मामे पुछंदी हुजे जी कंहिंजी शादी हुजे या सहिरो हूअं ई ॿुधणु चाहींदा हुजो ॾिसणु चाहींदा हुजो हाँ अतम आयो असां हरन में आहियूं ठीकु हुजे वॾी महिरबानी हुजे सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा हा मुंहिंजे भाणे जे भाणेजी अॼु त रुॻो भाणे जा मुंहिंजा फोन कंदा हुजनि विच में वरी ॿिए कंहिं माना हुनखे ॿुधायो हुजे वॾो इहो हुजे आवाज़ आयो हुजे मूंखे उहो वॾो हुजे न घर में ॿुधाईंदा हे ॻाल्हि हीअं ॻाल्हाइणु खपंदी हुजे चरिया माण्हू खे पाण ॻाल्हाइण मां चरियो हुजां हिते मां चरियो हुजां हाणे हीअं कंदो हुजां तो लठो आहे कढी हुजे हाणे मां चरियो थी हुजां सुबुह सां अहिड़ो तूं बि लट्टू न हुजे मां सुबुह सां चरियो हुजां हाणे हिन जे लाइ हुजे ॻाल्हाइण नेरानी को ज़बान खे पाणी ॾेई पोइ ॻाल्हाईंदी हुजे हाणे बस कंदो हुजे ख़बर हुजे मूंखे हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा कैसे हैं जी आप? खैर खैरियत है? हाँ सर हम बिल्कुल ठीक हैं ऐसे समझो कि स्त्री होकर खड़े हुए हैं हम हेलो जी कहाँ से आप बात कर रहे हैं कौन से शहर से जी जी सरगोदा से बात कर रहा हूँ। नाम अपना बताएं भाईजान सर आपकी आवाज की समझ नहीं आ रही, कट रही है आवाज। अच्छा आप अपना नाम बताएं। मुदस्सर जिलानी। मुदस्सर भाई कैसे हैं आप? ठीक हैं अल्लाह पाक का लाख लाख शुक्र है, आपकी दुआएं हैं जी। मुदस्सर भाई कैसी सरगोदा की आज की मौसम कैसी है और प्रोग्राम कैसा लग रहा है? आज का मौसम बहुत गर्म लग रहा है, आज पूरा दिन शायद गर्मी ही होगी। आज इधर ठंड है, आपकी तरफ गर्मी है क्या? जी जी गर्मी है, अब बहुत ज्यादा हो गई है। आज इधर हवा चल रही है, जिसको जो भी फोन कर रहा है कह रहा है कि ठंडी हवा चल रही। मैंने बोला अब ये तो अच्छी बात है। बिल्कुल बिल्कुल ऐसी बात है। और सब खैर है? सरगोदा कैसा है और आप कैसे हैं? लोग सब ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह तबारक व तआला का लाख लाख शुक्र। और प्रोग्राम के बारे में आप क्या कहेंगे? अरे चला गया। मेहरबानी हुजे, कुर्ब हुजे नवाजा, मोहब्बत हुजे नवाजू। भाईजान आप चले गए, नहीं तो मेरे पास एक शेर पड़ा हुआ तो आपको सुना देता मैं। सुनाए सदी तो हुजना। मैं भी कुछ सोच रहा हूँ दुनिया में कुछ न कुछ और करूँ। मैं भी सोच रहा हूँ बड़ा हो गया हूँ दुनिया में और कुछ न कुछ करूँ। और कुछ नहीं कर सकता तो एक और ही शादी कर लूँ। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हो ज्यादा केर कड़े शहर का? मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद का। साईं छा हुजे प्रीतमाबाद वारा दा खुश चंगा भला ॿियो मिड़े खैर हुजे? ॿियो मिड़े खैर आ, सब खैर लगो पियो आ, अल्लाह जी मेहरबानी आ। तव्हां ठीक आहियो? अधी रात ठीक आ? बिल्कुल खुश हुजो अदा, तव्हां कीअं हुजो? ठीक लगा पिया हुजो? हाँ सब खैर लगो पियो आ। जो हाल पेश पिरिया नाल अवां पंहिंजो हाल ॾींदा हुजो। हाँ साईं थोरो अर्ज़ आहे त जेको माण्हू होशियार आ, शऊर वारो आ, ज़हीन आ, उहो भला सादे माण्हू ते हावी छो आहे? हुन सां ठगी बि करे वञे थो, हुन सां चालाकी बि करे वञे थो, ऐं ॾिठो वञे त रुॻो माण्हुनि में न पर जानवरनि में ॾिसो शेर आहे त उहो ॿियनि जानवरनि जो शिकार करे थो, पखियुनि में आहे त वरी बांस करे थो, वरी अहिड़े हिसाब सां मुख़्तलिफ़ मतिलबी आहिनि। इन जे बारे में थोरो तव्हां वाज़े करे ॿुधाइजो त इहो छाजे करे आहे, छो आहे? सवाल अहिड़ो रखियो हुजे जहिड़ो रामू बागड़े प्रोफेसर हुजे जो वॾो असुल किताब पढ़ियो वेठो हुजे। साईं तव्हां होशियार आहियो न, अधी रात खे ॾिस कीअं तव्हां 2-3 हफ़्ता थिया आहिनि रुॻो ॿी शादी त तव्हां हुन ते हावी आहियो न। तव्हां होशियार आहियो ॿुधायो तोखे बि सॼे ज़माने मां इहो होशियार लभियो हुजे। ओदा मां इन तुंहिंजे सवाल जो जवाब ॾींदो हुजां। वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, ॾींदो हुजे जवाब। हले ते पघर अची विया हुजनि, हाणे ख़बर पई हुजे को त अहिड़ो बि हुजे जो पघर कढाए छॾिया हुजनि। अॼु जवाब आउं बि अहिड़ो ॾींदो हुजांसि जो वञी थींदा हुजनि खैर। अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? अदा मां कंबर अली खान खां थो ॿुधायां, ॻाल्हायां गुलाम कंबर सांगा भाउ मुंहिंजा, रामू राजा, मामी मामो ख़ुशि।
हा केरु बाबा लॻो पियो हुजे तव्हां सभु ठीकु हुजो हा असां सभु ख़ुशि लॻा पिया आहियूं सभु ख़ैर ॿियो सभु को ख़ैर हाल को अहिवाल ॾींदा हुजो अदा हाल अहिवाल ॿियो खेर लॻो पियो आहे हिकु गर्मी जी मौसम ॿियो भतन जेको आहे त कक कयो आहे एॾा भत तव्हांजो भत त ॿिया खाई आ जन हाणे वरी तव्हां थकिजी पिया हुजो असां बि खाईंदासीं न पोइ- मुंहिंजे भाटे जी बि शादी आहे मुंहिंजे भाणेजे जा पुट तोर बि आहिनि उन्हनि जे लाइ मूंखे लाॾो ॿुधायो खोजा सुंदी जे आवाज़ में हाज़िर ज़रूरु हाज़िर लाॾो हाज़िर ज़रूरु ॿुधाईंदा हुजो अदा वॾी महिरबानी हुजे लाॾो अॼु लाॾे जी ज़रूरु ॻाल्हि थींदी हुजे पर शादियूं एतिरियूं हुजनि आबा ज़ाहिरी ॻाल्हि हुजे जेतिरो माण्हू उथंदो वेहंदो हुजे त पोइ ओतिरा वरी पोइ सॾ पोइ इहे ॻाल्हियूं थींदियूं हुजनि त माण्हू वरी ऐं पोइ हूअं बि माण्हू खे उथण वेहण खपंदो हो। हुजे हा दुनिया में पर असां वटि बि इहो हुजे त कॾहिं कॾहिं हालतूं अहिड़ियूं हुजनि माण्हू वरी पोइ थोरो खीसे में कमज़ोर थी पवंदो तोखे त जेका बिरादरी में दावत मिलंदी हुजे त हीअं हली न तप उन ॾींहुं तप चढ़ी वेंदो हुजे असां खीसो इजाज़त न ॾींदो हुजे न पोइ हाणे वरी इहो अधे जेका ॻाल्हि कई हुजे उनखे रुॻो जवाबड़ो ॾींदा हुजूं त पोइ वरी सहिरो अव्हांखे ज़रूरु ॾेखारींदो हुजां सो अधे जीअं चयो हुजे त हिकिड़ो माण्हू सहुर रखे उहो ॿियो जेको हुजे जेके सहुर वारा माण्हू घटि हुजनि या सादड़ा माण्हू हुजनि उनखे माण्हू हे करे वञे अदा तॾहिं चवंदा हुजनि त सभु सुजागी कंदा हुजो सभु तालीम पिराईंदा हुजो हुनुर पिराईंदा हुजो त जीअं जेको हुजे अव्हां जो हक़ जेको हुजे अव्हां खां केरु खसे न सघंदो हुजे हा। अव्हां पंहिंजे इल्म जे ज़ोर ते जेको हुजे न हक़ वठी वठंदा हुजो सौर पहिरियां न हुजे जानवर में बि इन करे चवंदा आहिनि सौर न हुजे इंसान त बा वरी बि जानवर न हुजे पर जानवर बि ॾिसो ॻाल्हि खे सम्झी वेंदा हुजनि त हिन रस्ते खां वञिणो हुजे हितां वञिणो हुजे हिते पाणी मिलंदो हुजे या हिते जेको हुजे जंग में मामला ख़राब हुजनि हितां ही असांखे कुझु न कुझु नुक़सानु थींदो हुजे त पोइ वरी उहे शहर जो पासो वठंदा सो हुजनि इन जे करे पोइ वरी ॾिसंदा हुजो त असांजे माण्हुनि खे इहा सुजागी करणु खपंदी हुजे हिकिड़ा माण्हू ओड़ा हुजनि जेके सादो सम्झनि असांजा माण्हू इहा बि तव्हांजी ॻाल्हि हक़ीक़त हुजे त एतिराम जे चकर में या एतिराम चवंदा हुजनि पाड़े जी ॻाल्हि हुजे हाणे हिन ते छा करूं इहे अमन पसंद माण्हू हुजनि इहो सौर इन्हनि में एतिरो सौर हुजे त भाईचारे में रहजो हुजे कंहिंसां जहिड़ो झपो न करिणो हुजे पर चवंदा हुजनि सादो ऐं जेको माण्हू हुजे पंहिंजे में रहण वारो माण्हू हुजे उनखे बाबा तंग कंदा हुजनि हे मुल्की हालात छो ख़राब थींदा हुजनि त बाबा जेको सादो हुजे पंहिंजे कम में हुजे उनखे ॿिया वरी अचे पोइ तंग कंदा हुजनि पोइ पासे में कुंड में सो इन जे लाइ सहूर असांखे हासिल करणु खपंदो हुजे तालीम असां वटि हुजे पोइ असांखे किताब पढ़ियल हुजनि हालतुनि खां असां वाक़ुफ़ हुजूं त दुनिया में छा थींदो हुजे तॾहिं असांखे असुल ॻाल्हि सम्झ में ईंदी हुजे हींअर सो पाणी जो मसलो हुजे न इहो मसलो केतिरो बाक़ी रुॻो सादड़ा ऐं अबोज लॻा पिया हुजूं पोइ त जेको हुजे हर को हीअं खाई वेंदो जेको ईंदो हुजे अबा खयो हलियो वेंदो हुजे सो चवंदा हुजनि अबा एतिरा बि मिठा न थींदा कोई खायो हलियो वेंदो हुजे या खयो हलियो वेंदो हुजे अव्हांखे सो हाणे वरी हलंदा हुजूं जिथे शादियूं मुरादियूं ख़ुशियूं हुजनि सो हुननि जा आंगण बि वसंदा हुजनि सो फौज़िया सुमरो जो आवाज़ हुजे सुहिणो लाॾो हुजे अवां सभिनी जे नाम कंदा हुजूं उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिन सां गॾोगॾु जेका मौसम हुजे हुनजी त ॻाल्हि ज़रूरु अव्हां सां रखी हुजे शादियूं मुरादियूं बि थिजो त अहिड़ी गर्मीअ में शादियूं मुरादियूं थींदियूं हुजनि त उहे जेके शादियुनि मुरादियुनि वारा हुजनि बाबा उन्हनि खे बि इहो हुजे त बाबा ॼानियुनि जो ख़्यालु रखंदा हुजो पाणी जेको हुजे वधि खां वधि पाणीअ जो इस्तेमालु कंदा हुजो पाणी साफ़ सुथिरो हुजे जेको हुजे भतनि में वेंदा हुजो त हिकिड़ो कोसो भत मिर्चुनि में देग जो हुजे कोसो वरी पाणी बि न मिलंदो हुजे
सो पाणी जेको हुजे न उहो भरपूर जेको हुजे उन जो इंतजाम करे छॾंदा हुजो अहिड़ी अहिड़ी बर्फ बि विझी छॾो हुनमें पर इहो ॿियो त ठहियो को हिकिड़ो भत जो पाटोड़ो बि असां ॾे मोकिलींदा हुजो हेॾा भत लॻा पिया हुजनि को हीअं हॾियो ब्राह्मण खे न ॾिनो हुजेव बसि पोइ सम्झंदा हुजनि त घर में वेठी हुजे अहिड़ी हिन करे हिन खां चङो हुजे ईअं ई हलो हेलो अदा केरु कड़े शहर खां भाउ सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे हाजी साहब ख़ुशि चङा भला अवा खैर खैर तूं ॿुधाए खैर आहे सभु ख़ैरु लॻो पियो जे अवां ठीकु हुजो चङा भला तबियतूं बहार अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे तव्हांजी जोड़ी खे सलामत रखे प्रोग्राम ॾिसूं पिया वेठा आहियूं हाजी साहब कीअं लॻंदो हुजे प्रोग्राम कहिड़ी ॻाल्हि सुठी प्रोग्राम फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास ऐं भले पार में अवां वेठा हुजो त फ़क़ीरनि लाइ दुआड़ी थींदी हुजे बाबा फ़क़ीरनि लाइ इंशाल्लाह इंशाल्लाह दुआ तुंहिंजा सलाम पढ़ंदाऊं बाबा वाह 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 इहे अवां जूं मोहबतूं सॼी सिंध लाइ दुआऊं हुजनि फ़क़ीर पुॼे आलम मोहम्मद उर्स जो कलाम ॿुधायो मूंखे मोहम्मद उर्स जो हा हा ज़रूरु मोहम्मद उर्स जो कलाम हाज़िर हाज़िर ज़रूरु ॿुधाईंदा हुजो अदा हिते जेके बि वेठा हुजनि उन्हनि खे राम राधा जा सलाम ॾींदा हुजो सभिनी खे वॾी महिरबानी हुजे अवां भले पार खां मदीने खां फोन कई हुजे सो असां फ़क़ीरनि जा बाबा इहे बाग भलड़ा जो अवां अहिड़ी जाइ ते वेठा हुजो सच पुछो त पोइ असां त ख़ुशि नसीब हुजूं वरी अवां उतां फोन कॉल मिलाए करे हाल वाल कंदा हुजो पर ॻाल्हि हुजे भत जे पाटोड़े जे हिते त उअं ई वात पटियो पियो हुजे इन करे पाटोड़ो बि न मिलंदो हुजे पोइ हाणे असांखे कहिड़ो भला असले तो बि चवंदो हुजे त मुफ़्त जा पाटोड़ा चटींदो हुजां हा मुफ़्त जा अलाए छो ॾोकड़ तुंहिंजे बि खीसे में जाम पिया हुजनि पर कढंदो केरु हुजे एतिरी सड़ी ॾींदा हुजनि पर कढंदो न हुजे उन लाइ ईंदड़ वक़्त लाइ ॾुखियो वक़्त हुजे मींहुं वसंदे वक़्त हुजे जंहिंजे लाइ हे तूं रखा हुजनि हलो सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां हवाए मोहम्मद ने का मोहम्मद जुलल न्याल तुनियो तुनिया साहब ख़ुशि चाक चङो भलो खैर दुआ अल्हम्दुलिल्लाह सब खैर अमुना तू भी चाह कहीं कभी सही आ बस चाक जा तोरो घर असां ठीक हुजो तव्हां ठीक हुजो हेलो हेलो हा बा हा मुझे चाह को खुश आई आओ बा चाक जा खुश हो जा चाक हुजो असां भी ते लगा वाल बा यो बुधा दियो कानन वालो घर का सो ठहरायो थी हा बा यो कानन वालो घर का सो ठहरायो थी बाकी ॾाढो वणे तो इहो घर मां पाण ठाहियो हुजे पंहिंजे जनानीअ सां गॾिजी बा हा गॾिजी हथनि सां ठाहियो हुजे वाह सही आहे गुल भी भला रखिया थी पोइ ईअं छा सम्झंदो हुजे त रामू ऐं राधा हिन सिंध जी सूंहं हुजनि ऐं घर बि असांजो अहिड़ो हुजे कोई ईअं न सम्झंदो हुजे त इहे रामू जनानी थोरी मुंहिंजी ईअं हुजे जेका ॻाल्हि खे सम्झंदी न हुजे बाक़ी असां वॾा होशियार हुजूं जनानी हेलो हेलो हलो अबा ॿियो ख़ैर खैर बुध बुध हा हा ॿुधां आया जनानी असुला नकुला अबा ये जनानी असुला नकुला असुल असुल मुबारक असुल मुबारक असुल छा असुल हुजे काका तो असुल हथ करे छॾी हुजे वॾी महिरबानी हुजे रामू राधा पोइ हाणे को असां को मेले जा गुॾा ऐं गुॾियूं हुजूं असुल न हुजा बाक़ी छा हुजा को मिट्टी जी हुजा अहिड़ो छा या रबड़ जी ठहियल हुजा अहिड़ो जवाबु अदा ॾिनो हुजे में सफ़ा ऐं ॾंद टिड़ी पिया हुजनि सफ़ा ईअं को रामूअ खे घर हुजे रामूअ खे बसि यार ईअं सफ़ा तव्हां सम्झा ज़ाल जे अॻियां सफ़ा सादड़ो हुजे असुल पियो हुजे त सभु रावण खे बि ख़बर न तूं सम्झो न हुजे हा मां सम्झो छो न हुजे मां सम्झो अलाए छो न हुजे अहिड़ो जवाबु ॾिनो मां अञा त एॾा साल थिया नी घर बर ठाहे वेठा हुजो माना ईअं को नकुल हुजे अञा नकुल हे ॾिसो अब आहे नकुल ऐं अकुल में इहा ॻाल्हि त असुल हुजे न पोइ नकुल नकुल असुल इहा कहिड़ी ॻाल्हि हे ॾिसो त हेॾा साल थिया आहिनि रामू राधा हींअर दुनिया में इहो अन क़रीब जेको हुजे सो इन वॾे बुक में असांजा नाला ईंदा हुजनि कहिड़ो बुक हुजे इहो वॾो जेको गनीज़ बुक वर्ल्ड में हा
हाँ, वो। उनमें ई तो हुजे ना हा उन में असां बि कोशिशि उनमें करूं असांखे ॿियो फ़ाइदो कहिड़ो मिलंदो हुजे उन में रुगो माण्हूअ खे ॻणियो वेंदो हुजे त इन्हनि वॾो एॾो कमु कयो एॾा साल गॾिजी माना कमु कयो एज़ाज़ हुजे हा इहो इन करे छो इन में कोशिशि में लॻा पिया हुजूं इन कोशिशि में लॻा पिया हुजूं ऐं अवां तूं बि वरी काका पुछंदो हुजे कि असुल हुजे नकुल हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा अदा मां लाड़काने मां थो ॻाल्हायां अब्दुरहमान सांगाव अदा अब्दुरहमान सांगा ख़ुशि चाक चङो भलो ख़ैर ख़ैर तबियतूं ॿाहिरि लाड़काणे जी मौसम कीअं हुजे तमामु गर्मी आहे तमामु गर्मी आहे अरे किथे त ॿुधूं के तमामु हवा हुजे तूं वरी न न लाड़काने में तमामु गर्मी आहे यार खैरपुर वारे मामे चयो त बा मौसम भली वरी लाड़ खां पुछूं चयो हवा हलंदी हुजे थधी लाड़काण वरी गरम लॻो पियो हुजे खेरपुर में इन करे जो हवा थधी थी लॻे जो खेरपुर में खजूं आहिनि न खजूं अंब आहिनि न अबा खजूं लाड़काणे में एतिरा अंब खजूं न आहिनि न माना वणकारी घटि हुजे इन जे करे वणकारी घटि आहे लाड़काणे ज़िले में वण पोखींदा हुजो अदा हिकिड़ो हिकिड़ो वण पोखो हाणे वणनि जी पोखाई में शुरू थी वई आहे न हा इहो वण पोखींदा हुजे यार त मौसम सही थींदी हुजे हिकिड़ो हिकिड़ो वण सभिनी खे चवंदो हुजे लाड़काणे में पोखींदा हुजनि हा पोखींदासीं ॿियो खेर लॻो पियो आहे ॿियो ॿियो सभु ख़ैर हुजे कीअं रंग अलाह लॻंदा खेर करे ॿाहूं न ॿध ॿाहूं न ॿधंदो हुजां ॿाहूं न ॿधंदो जो असां कुझु वॾो आहे न न न ॿधंदो बस हटायूं हुजनि ॿाहूं बस हाणे हीअं करे काबू कंदो हुजां अलाह खेर करे वॾी महिरबानी हुजे मोहबतूं ॾींदो हुजे सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो वॾी महिरबानी कुर्ब ॿाहूं न ॿधंदो हुजां बसि मिड़े चवंदो हुजां त इहा त हिकिड़ी आजिज़ी हुजे आजिज़ी इहा हुजे। इहा मोहबत हुजे इहा आजिज़ी हुजे अबा वॾा उहे हुजनि जेके दुनिया खे हलाईंदा हुजनि असां इहो कील माकोड़े जीअं हुजूं घर में पोइ सभु को ॾिसी त जनानीअ खे बि ईंदो हुजे त ॻाल्हा वॾयो वरी हीअं ॾाढो नक ते चाढ़ियो वरी टेकड़े वेठी हुजे त असां फ़क़ीरनि जो कहिड़ो हाल हुजे हा तूं चओ त असल हाल ई न हुजे हलो हलो हेलो सलीम जो ॻाल्हायां प्यारे मुंड खां कहिड़े शहर खां था हेलो अब इहो टीवी जो आवाज़ त बंदि कर रामू वाला ॻाल्हायो रामू वो हा रामू ॻाल्हायो टीवी जो आवाज़ बंदि कंदो हुजे वॾी महिरबानी हुजे टीवी खे ॾिसंदो हुजे प्रोग्राम खे ॾिसंदो हुजे मूं वरी सम्झो हुजे त को मेले ते बीठो हुजे पोइ ऐलान हलंदो हुजे लाहौती जो शरबत हुजे 10 रुपया गिलास हुजे पर पोइ सम्झाई हुजे त राधुल ॻाल्हाईंदी हुजे इहा बि हूअं ई हुजे जॾहिं लाहौती मेले ते हा असल मुंहिंजो त लाहौत हुजे हा न हा बसि इहा बि बस हिकिड़ो मोर मुहांडो हुजे ॻाल्हियूं तुंहिंजूं सभु माना गुड़ हाल मुंहिंजा केरु ॿुधंदो केरु आ मुंहिंजो हिते थेली चढ़ाईंदो हुजे थेली चढ़ाईंदो हुजे हाल मुंहिंजो केरु ॾिसंदो केरु आ मुंहिंजो हिते गर्मी ॾाढी आ शरबत केरु प्यारींदो केरु आ मुंहिंजो हिते मिर्चुनि जी चपटी नक में विझंदो हुजे हा दिमाग़ थोरो सवलो थींदो हुजे तूं कंहिं मिर्च खां घटि हुजी मिर्च खां घटि हुजी हलो हेलो अबा केरु कहिड़े शहर खां जी अबा नालो पंहिंजो कहिड़े शहर खां कश्मीर ईअं ॿुधाईंदो जॾहिं अधु अफ्रीका मां फोन कई हुजे नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजी मोहम्मद जान कश्मीर खां ॻाल्हायां थो छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो खैर तूं ख़ुशि आहे दोरी सिट घर वारा सभु बड़ हुजनि सब ख़ुशि तूं भला ख़ुशि खैर लॻो पियो हुजे बचड़ा बि ख़ुशि हुजनि दुआ तूं ख़ुशि रामू ख़ुशि रामू बि ख़ुशि हुजे राधा बि ख़ुशि हुजे मेहरा आंटी बि ख़ुशि हुजे ॿियो को हाल ॾींदो हुजे माशाल्लाह अबा कश्मीर जा माण्हू कीअं हुजनि मौसम कीअं हुजे मौसम माशाल्लाह सुठो लॻो पियो हाणे फिट हुजे न सफ़ा सफ़ा हवा बवा लॻे हा माशाल्लाह सभिनी खे सलाम ॾींदो हुजी कश्मीर वारनि सभिनी खे मोहबतूं ऐं शरबत जो गिलास बि पीअंदो हुजे हथ में हुजे या वाह हा हथ में हुजे त हिन खे ॾींदो हुजे पेट चटियो
सॼो ॾींहुं खाधे लाइ ईअं गिग गड़ंदी हुजे। वो गर्मी लगी पई हुजे इन बि कहिड़ी ॻाल्हि हुजे तोखां तो गर्मी पुॼंदो हुजे त खीसे मां नोट कढंदो हुजे वठी ईंदो हुजे को हिते माण्हू ठाहींदो हुजे। पोइ जॾहिं जॾहिं चयो हुजे न मींहं वसंदे कमु अचे इहो उन लाइ रखिया हुजनि। हा पेट ते असर जेको हुजे ख़बर ॿधी हलूं बाक़ी इहो मींहं वसंदे कम ईंदो हुजे। हींअर पाणी बंदि लॻो पियो हुजे महांगायूं लॻियूं पियूं हुजनि माण्हू कीअं गुज़र बसर लाइ परेशान हुजे भले ॾोकड़ कढंदो हुजे ॾोकड़नि खे ही साल खनि छॾींदी हुजे हालतुनि जी ख़बर पवंदी हुजे पोइ को कमकार करूं। ही साल माना सम्झ हलो ते हुजूं। हलो 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 हेलो अबा केरु कहिड़े शहर खां? बाबा मीरपुर बसर खां कुर्बान अली सोलंगी। अबा छा हाल हुजे कुर्बान ठीकु हुजे चङो भलो? दुआ वाला शुक्र। अबा कीअं हुजे मौसम बठोरे जी ऐं ॿियो हाल अहवाल ॾींदो हुजे? वो फर्स्ट क्लास हुजे मौसम तमामु भली मौसम हवा तेज लगे भाई। हवा बवा लगे था। जी जी ॿियो इहो प्रोग्राम कीअं लॻे फोन कॉल मिलाई हुजे अॼु? प्रोग्राम तमामु बहितरीन हुजे असांजे होटल सुमन अली ते साईं तव्हांखे ॾिसी रहिया आहियूं हुन वक़्तु। हाओ भा कीअं सफ़ा कमकार करे आइजे अॻियां रुॻो इहो महिराणी टीवी ते प्रोग्राम लाइ वेठो हुजे? न होटल पंहिंजी आहे हुन ते लॻाए वेठा आहियूं तव्हांजो प्रोग्राम। होटल ते हलाए वेठो हुजे? जी जी हा वाह। अरे छंछरु आचार्य तव्हांजो प्रोग्राम लॻाईंदा आहियूं। हा भा हा छा चयो हुजे? तव्हांजे प्रोग्राम जे करे होटल ते रस लॻी पई हुजे। हाओ भा जी जी हा तमामु तमामु घणी रस हुजे तव्हांजे प्रोग्राम जे करे। सभु जेका रस हुजे न रस वारनि खे सलाम ॾींदो हुजे। वालेकुम सलाम जी जी। बसि पोइ इन्हनि खे इहो बि चवंदो हुजे बाबा कमकार छॾाए पोइ अची वेहंदा हुजो 10 बजे ते टीवीअ ते चढ़ी वेंदा हुजो सफ़ा टीवी ते चढ़ंदा हुजे भॼी पवंदी हुजे। हो भा वॾी महिरबानी हुजे वॾी टीवी महिरबानी ते न चाढ़ींदो हुजे भाऊ भॼी पवंदी हुजे। जॾहिं आ सोंटी तोखे लॻी आ। जॾहिं आ जनानी मूंखे लॻी जॾहिं आ। चंड्रो आ मुड़स मुंहिंजो चंड्रो आ रामण मुंहिंजो चंड्रो आ सॼो ॾींहुं कीन जो किनरो हुजे। हा बसि कीन जो किनरो कोन हुजे बाक़ी ही असुल रामला मुंहिंजे थधड़ो पाणी पीअंदो हुजी गर्मड़ी लॻी पई हुजे नेरन कंदो हुजी लोलो खाईंदो हुजी चिलो खाईंदो हुजी उहो छुटो चिलो खाईंदो हुजी हुजी बि फदो न हुजे चिलो खाईंदो हुजी चिला खाईंदो हुजे। पोइ बाक़ी कहिड़ो तूं ओफराटा पचाए मूंखे खाराईंदी हुजे खाईंदो हुजी पीअंदो हुजी पोइ बि मञींदो न हुजे। हा से सुबुह त खाई या ॾिसंदी न हुजी त मां इहो कुकड़ हुजनि पुलाव हुजनि जो खाईंदो हुजे ग़रीब त हाल बसर दाल बटालू इहो त खाईंदा हुजे बसि जहिड़ो बि हुजे माण्हू सादो खाए पोइ हीअं कंदो ईंदो हुजे त राजला ॾाढी जेको मानी असुल रामले जे घर में वॾो असल मान हुजे को असल जनानी पर पधरी हुजे पधरी हा सो हाणे घर में पधरी हुजे सदोरी माण्हू दुनिया में ॾिसी चवंदा रामले जी जनानी पधरी छा जी पधरी हुजे। हलो कलाम हुजे ऐं वरी ख़बरूं बि हुजनि सो हाणे वरी हलंदा हुजूं कलाम ॾांहुं सो कलाम हिन गर्मीअ में अहिड़ो भलो ॾेखारींदा हुजूं जो वञी थींदा हुजनि ख़ैर इहो कलाम ॾिसंदा हुजो उन खां पोइ ख़बरूं हुजनि ख़बरूं बि ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजे रामायण जूं 12 वारियूं ख़बरूं अञा हलंदियूं हुजनि। ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो। हलो हा रामू राधा सां ॻाल्हाइणो आहे। अब ॻाल्हाईंदा पंहिंजो नालो ॿुधाईंदो हुजे कहिड़े शहर खां? मोहम्मद अशरफ झांगारनि मां सेवन शरीफ मां। ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे चङो भलो मोहम्मद अशरफ
खैर मालिक संजो शुक्र तव्हां जी दुआ लॻी तव्हां ॿुधायो ख़ुशि हो तबियत सही हो तव्हांजी हा असां असां ठीकु ठीक आहियूं। लॻा पिया हुजूं तव्हां ठीक हुजो घर वारा ठीक हुजनि हा आपदा परवीन जी धमाल ॿुधायो असांखे हा ज़रूरु धमाल ॿुधाईंदा हुजूं कोई ते धमाल ॿुधंदो हुजी जा वॾी महिरबानी वॾो तकिड़ो हुजी भाऊ रगो पंहिंजो अञा पोइ इहो त रवानो थी पाण बि धमाल ॿुधंदो हुजी वरी हेॾां बि धमाल ज़ाहिरी ॻाल्हि हुजे सेवण खां फोन कई हुजे जांगर खां त पोइ धमाल त ज़रूरु ज़रूरु माण्हू ॾिसंदो बि हुजे ॿुधंदो बि हुजे वरी वरी सिंधड़ी दा सेवण दा शहबाज़ कलंदर दमादम मस्त कलंदर सो दमादम मस्त कलंदर सां गॾोगॾु सिंध जी जेका मौजूदा सूरत हाल हुजे पाणीअ जी अणाठ हुजे मारवाड़ा झांगेड़ा जेके हुजनि असांजे हिन सिंधूअ खे ॾिसंदा हुजनि सिक ऐं हुब मां ॾिसंदा हुजनि सिक मां इन लाइ ॾिसंदा हुजनि त कॾहिं ही मौज में ईंदो हुजे ऐं हुब इहा हुजे त हिन में मौज थींदी हुजे त गाह फुटंदा हुजनि फसल थींदा हुजनि मच्छी थींदी हुजे यानी ख़ुशहालीअ जे तरफ़ वेंदा हुजूं हर माण्हू जे चेहरे ते मुर्क हुजे सो इन जे लाइ सिंधु दरिया जी ॻाल्हि वरी वरी थींदी हुजे सॼी सिंध में इहा ॻाल्हि पर अव्हां सौर रखण वारा माण्हू इहो ॾिसंदा हुजो त दुनिया में हींअर पाणीअ जी ॻाल्हि थींदी हुजे पाणीअ जा मसइला थींदा हुजनि त अव्हां बि सुजाग थींदा हुजो त हाणे पंहिंजी ॻाल्हि में पाणीअ वारी ॻाल्हि रखंदा हुजो छो त असां वटि जेको हुजे उहो जरब चहिरो हुजे जेसर दरिया में पाणी न ईंदो हुजे तेसि ताईं जर इहे खारा थी वेंदा हुजनि मिठा न थींदा हुजनि कंहिं कम जा न हुजनि ऐं पोइ उन करे केतिरियूं बीमारियूं थींदियूं हुजनि इन ॻाल्हि खे बि अव्हां पंहिंजे सहुर में वठंदा हुजनि सोच में पर हिकिड़ी फोन कॉल हुजे वठंदो हुजां हलो हेलो हलो बाबा केरु कहिड़े हेलो सर कानपुर मार खां बाबा नालो पंहिंजो ॿुधाईंदा हुजो मेरा हा बाबा ठीकु हुजो चङियूं भलियूं तव्हां ख़ुशि ठीकु हुजो तव्हां हा असां सभु ठीक हुजूं तव्हां कीअं हुजो ठीक लॻा पिया हुजो हा ख़ुशि लॻा पिया आहियूं तव्हां ख़ुशि लॻा पिया आहियो असां बि ख़ुशि लॻा पिया हुजूं ॿियो को हाल अहिवाल ॾींदा हुजो हाल बसि इहो गर्मी वधी वई आहे गर्मी हुजे हवा में गर्मी हुजे हा गर्मी कानपुर में मार में ॾाढी आहे हवा न लॻंदी हुजनि हवा खोड़ लथल आहे कोसी हवा हुजे हीअं ॿियो को हाल को अहिवाल हा कोसी अॼु राधा पंहिंजी आवाज़ में हिकिड़ो शेरो ॿुधाए राधल पंहिंजे आवाज़ तूं छो न ॿुधाईंदी हुजे पंहिंजे आवाज़ में शेरो ॿुधाए तव्हां बि ॿुधाईंदी हुजो न तव्हां ॿुधाईंदा हुजो न न दी मां ॿुधाए नथी सघां ॿुधंदी आहियां फिर छो न ॿुधाए सघंदी हुजी छा हुजे न ॿुधाए नथी सघां फिर ॿुधंदी आहियां ठीकु हुजे हलो असां ई ॿुधाईंदा हुजूं हाणे तूं बि खणी ॿुधाईंदी हुजे आवाज़ हुजे मूं वांगी भलो वरी वेठी न ख़राब कंदी हुजे आवाज़ आवाज़ तो हुजे जो न भलो हुजे हा, न वरी रणल मुंहिंजो मोरिया सभिनी खां ज़ोरिया भेट कयो त बि कंदासीं भले भले भेट कयो त बि हले तो त सिटजी बीठो हुजे असुल पोइ चयो हुजे त रामण मुंहिंजो भलो आहे भेट रावण न चयो हुजे राणल चयो हुजे राणल जॾहिं वरी फिरी वई हुजी ॻाल्हि तव्हां मां हर भर मनायो मां खयो ई न हुजे मां हीअं हर भले भर कंहिंखां पुछंदो हुजे मां हर भर हीअं करे वेठो हुजां भले भेटींदा हुजो हेॾो तूं वरी इन में ख़ुशि हुजे त मुंहिंजो नालो हलंदो चङो हुजे तूं लाॾो ॻाईंदी हुजी हाणे हाणे अॻियां को मूंखे रेडियो न हुजे जो बसि हीअं खोले छॾियो हुजे वात हुजे रेडियो जरो आयो हुजे अधीअ जी हाणे वरी ॿुधाईंदी हुजी बेसुरी वरी वरी खणी वियो हाणे बसि तूं ई खणी सुर ॿुधाईंदो हुजे लाॾो तूं ॻाए जो त कलाम अहिड़ो हुजे जो ओ इहे अंगण रामण जा वसंदा सदा अंगण रामण जा वसंदा भेनर भार सभु ईंदा हा पोइ बुखो वरी हिते केरु कटींदो हुजे अॻई खीसे में नाग विहारे वेठो हुजे भेणूं भाइटियूं भाणे जा ईंदा हुजनि हाणे मुड़ुस मखण हुजे हाणे जे लाॾो ॻाईंदा हुजूं त हाणे तोखे माना पोइ चवंदा हुजनि तोखे हरू भर वञी उहा ॻाल्हि सुझंदी हुजे मां तोखे सभु सम्झंदी हुजां हा तूं सम्झंदी तूं ॿियो वरी बाक़ी सेन छा सुधान हुजे? तूं सेन तोखे मां सुधान सभु सम्झंदी हुजां हा हा लाॾे में मुंहिंजो नालो चई वरी नालो कढी वई हुजे हा, लाॾे मां तूं हाणे पुछंदो हुजे तूं हा पुछंदो हाणे वरी सभिनी खां राणल चयो हुजे राणल तुंहिंजो नालो राणल हुजे रामण चवंदी हुजे मूं चयो रावण हुजे छो चवंदी हुजे रावण रामले में मोर हुजे ने नालो खणी वरी लाॾा पुछंदा हुजूं
अॼुकल्ह तूं जेको हुजे तो रामले साईं में तिखी मिठी थींदी हुजे अॼुकल्ह तूं रामले जो हां न ठारींदी हुजे जो हां ठरंदो हुजे हा मां का बर्फ जी सिर हुजे जेका तुंहिंजे हां ते किरंदी हे हुजे पूरो यो हफ़्तो ॾेढ थियो हुजे तूं रामले जो को हां न ठारियो हुजे तूं अॼुकल्ह रामले खे मनाई तिखे थींदी हल हल हाणे थींदो हुजे अघ भरो हा हा मां तोखे हाणे चुंगी वठण आयो ॼाणे अघ भरो थींदो जा छो अघ भरो थींदो हुजे अॼुकल्ह तुंहिंजो दिमाग़ कोप जेला हुजे ई हा हा पहजेला तू ई हुन सम्झंदो हुजे बस रामण हुजा त बस रामण हुजा रात भले बके खां घट ना हुजी उहा त हुजे जी हुजा सच पो भली लगे मच ॻाल्हि इहा हुजे त अॼुकल्ह तूं इहो जेको हुजे तो रामले सां यानी इहो जेको कंदी हुजी न तूं इहा ॻाल्हि इहा तुंहिंजी सही न हुजे हा जेको वात पटींदी हुजी अॼुकल्ह अञा इहो हुजे हा अॼुकल्ह रामण खे लठूं न आहियूं हुजनि डोयूं न आहियूं हुजनि वेलण न हया हुजनि फरियो न ॾियारियो हुजे थाव न धोराया हुजनि इहा मना भलाई कई हुजे इहो सभु कुझु करे रामण हाणे वॾो थी वियो हुजे हाणे तोखां हाणे थियो हुजे हा इहो सभु कुझु करे बसि इहो मूं सम्झो त कुर्ब में कराईंदी हुजे जनानीअ सां गॾु हथु वंडराइणो हुजे पर मूंखे पोइ ख़बर पई हुजे त हीअ वॾी हो हुजे सदोरी न पर इहो ॿियो जुमिलो कहिड़ो चवंदा हुजनि सदोरी बस हाणे बस बूथ परते कंदो हुजे सदोरी वणा कोन ॿियो इहो न खाईंदो हुजा मूंखे इहो ॾींदा हुजो सो अॼुकल्ह हिकिड़ो बेदा त ॿियो किराए तो दाल न खा मटर न खा बटालू न खा ही वरी मैडम इहो कांव वांगी कंग वांगी हीअं अॼुकल्ह कहिड़ो इहो तूं इहो पंहिंजो स्टाइल हुजे हा स्टाइल हुजे हल इहो स्टाइल हुजे या को इहो त घणेई इहो स्टाइल सिखंदा हुजनि इहो बाक़ी हल इहो तूं रात लॻई है समझो हुजे जा न न मां त सम्झो हुजे जॾहिं हुजे मां कहिड़ो सम्झो इहो छा ॿियो मूं हाणे छा सम्झो न न वराए चवंदो हुजे मूं सम्झो जॾहिं हुजे को कमकार न कंदी हुजे को कमकार न कंदी हुजे को कम कंदी हुजे ॿुधाईंदो हुजे को हींअर वञी को कुटींदी हुजा भितर कुटींदी हुजा भित में मथो हणंदी हुजे पीहंदी हुजा लीमे वारो शरबत ठाहे खणी ईंदी हुजे त पीअंदो हुजां थोरो लूण पीअंदो हुजे लूण तूं कंहिं लूण खां घटि थींदा हुजनि सॼो ॾींहुं झंग मोह कंदो हुजे हींअर बि घर में ईअं हुजे कमल हिन दरवाज़े खां कमल हिन दरवाज़े खां कमल हिन दरवाज़े खां तूं लूण खां घटि हुजी तूं सही हुजे बसि बाक़ी सही हुजे कंहिं लूण खां तूं घटि हुजे बाक़ी हीअ कंदी हुजे त अॼुकल्ह तूं रामले सां उहो कंदी हुजी जेके अपोज़िशन में कंदा हुजनि तूं अॼुकल्ह रामण सां जेको मूं भलाई कई हुजे न उहा वरी राधुल जी किची पवंदी हुजे हल असल फराटा खारा राधुल बि सच हुजे पोइ भली मच लॻंदो रगो फराटे का साबी का ॻाल्हि कंदो हुजे वाङण खाईंदो हुजे वाङण हा वाङण खाईंदो हुजे भई तूं छा खाईंदी फराटो इहो सॼो ॾींहुं सुबुह थी फराटो इहो राति थींदी हुजे फराटो बूथ में मखियल हुजे फराटा खाईंदो हुजे हा न धिकीअ मुहांडरा पाण ॾिस टिफणीअ मुहांडी वरी छा चवंदी हुजे पाण ॾिसंदी हुजे पाण खे ॾिसंदी हुजे मूं पाण खे भेट कंदो हुजे तोखां पोइ मोचारी हुजां हल हाणे तोसां भेट कंदो हुजां हलंदो हुजे जहिड़ी बदक पाणी खां निकिती हुजे हाणे ऐं पाण ॾिसंदी हुजे पाण खे थोरो हली पाण खे ॾिसंदी हुजे खारींदो हुजे खबर पवंदी हुजे हाणे खखर मानारे तां उथी हुजे वरी हाणे वरी कंदी हुजे हूं कंदी हुजे सॼो ॾींहुं बाक़ी बसि हाणे इहा ॻाल्हि बसि हाणे शुरू हाणे मड में शुरू हाणे सिरूं कुटींदी हुजे हाणे मिर्च कुटींदी हुजे हाणे शुरू हाणे बसि हाणे सम्झंदा हुजो वरी तकलीफ़ हुजे मूंखे तकलीफ़ कोन हुजे इहो मां बि ॾिसंदी हुजां बसि ज़बान मां पुछंदी न हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम मौला अली मदद अदा केर कड़े शहर का अदा अदा अंसार को सगलांड हो जा गुलशन अजीज कराची गांव चाल हो अदा खुश हो जी चंगो भलो तबियतूं बहार सब ख्याल लगो पियो वडो मजो लगो पियो जे मेरा आंटी हले पई ॾाढा तव्हां विड़ो था ऐं दोस्त मुंहिंजा ख़ुशि थियनि था घर में रामले खुली हुजे या तुंहिंजी
अदी तव्हां मस्ती था कयो पाण में मुंहिंजा सॼा कस्टमर होटल ते वेठा हुजनि ॾाढो खिलंदा हुजनि घर रामले जो जेको हुजे सो उहो घर में रामले जी हो थींदी हुजे उहा ख़बर चार तारीख़ छॾाए पियो भाऊ खिलंदो हुजे अदा वॾो वणंदा हुजो बाबा वॾो बस बातो तो जो खिलण एड़ो हुजे जड़ो बस हीअं करे सेल ते मना ट्रा 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 न न ईअं बि न हुजे भेण ॿियो ख़ैर हुजे हदी द्वारा ठीकु हुजनि ॿियो ख़ैर लॻो पियो हुजे मुमताज़ मलाई जो गानो ॿुधाईंदो हुजे असांखे कहिड़ो कलाम अदा हा बस ॿुधाईंदो मुंहिंजो बि यादि कंदो धक मुंहिंजो बि यादि कंदे हा उहे धक लॻल न भाई एकाए ते दुख मूंखे बि ॾिना थई धक मुंहिंजो बि यादि कंदे हा अहिड़ी मुक लॻंदी हुजी न यादि कंदो हुजी तूं कंहिं मुक खां घटि हुजी बूथ जी हे भूकल हुजी न हीअं थी वेंदो हुजे तूं कंहिं जहिड़ो के ॿार जूस पी डॿे मां ठका कढियो हुजे तूं कंहिं मुक खां घटि हुजी जो मथे में लॻी हुजी हा तुंहिंजे मथे में लॻी हुजे हा तूं कंहिं बस बापू मूंखे राधुल ॾींदो हुजे राधुल खां सवाइ जेको हुजे मुंहिंजो हाल न हुजे मूंखे त वणो ई न हुजे राधुल खां सवाइ मुंहिंजो हाल न हुजे हाणे मां उहो अञा ताईं राधुल खां सवाइ मुंहिंजो हाल उहो ई त चवंदो हुजे जेका ॻाल्हि सम्झे पंहिंजी कंदो हुजे पंहिंजी मुंहिंजी नकुल न कंदो हुजे पंहिंजी कंदो हुजे हा मैडम जड़ी हाणे चाबीअ ते हुजे बस हीअ कार हुजे हेलो हसी हसी ॻाल्हि हुजे न हेलो अब केरु कड़े शहर खां मलेशी सर सोबत तुका पलिया कोसो ॻाल्हायां थो छा हाल हुजे दा ख़ुशि हुजी चङो भलो ख़ैर ख़ैर माने शुक्र आहे ॿियो ख़ैर ख़ुशि आहे हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां ख़ुशि हुजो दा हा बि ख़ैर ख़ैर ख़ुशि आहे माने शुक्र आहे तव्हांजी ख़ैर पूरी टीम ख़ुशि आहे ख़ैर लॻो पियो हुजे बचड़ा बि ख़ुशि हुजे न हेलो अब मौसम कीअं हुजे हमारे मौसम तमामु सुठो आहे गर्मी आहे गर्मी हुजे हा गर्मी आहे वाह वाह गर्मी हुजे त पोइ इन खां बचाव कंदा हुजो पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो वॾी महिरबानी जो फ़र्क़ु हुजे किथे हवाऊं लॻंदी हुजनि किथे गर्मी हुजे इहो त थींदो हुजे गर्मी सर्दी इहो हले हा वॾी असर सीमट जी बोरी खणी कुल्हे ते आयो हुजे हाणे हमरा फूकजी पियो हुजे तोखे ॾिसंदो हुजां न त असली इहो गर्मी वठी वई हुजे अहिड़ी त हुजे ईअं चवंदो हुजे कि थकाए छॾो हुजे हा थकाए असल हींअर वॾी तो थकाए छॾो हुजे हा तो हींअर मूंखां वॾी मज़दूरी कराई हुजे हाणे मां थकिजी पियो हुजां मुंहिंजो ॻाल्हाइण हुजे हिनखे पुॼण बि माना मजूरी खां घटि न हुजे ॿियो छा हुजे तुंहिंजो ॻाल्हाइण कहिड़ो छा हुजे हुन में हिनखे पुॼण माना सम्झ में ॾुखो हुजे ॾुखियो हुजे हल मां त सॼो ॾींहुं मथे ते खयां घुमां हा ओ ॿियो न त हुजे हाणे हिन सां ॻाल्हाइण को ॾुखियो हुजे शुकुर कंदो हुजे वरी बि राधुल जेको हुजे अहिड़े सां जेको हुजे ज़िंदगी गुज़ारींदी हुजे हल माना तूं चवंदी हुजे त थक मूंखे कहिड़ी ख़बर हुजे कि बापू मूंखे अहिड़ी जेका हुजे सिर मथे में हणंदो हुजे हाणे सिर हुजां मां सिर हुजां न कम जो न कार जो सॼो ॾींहुं उफराट मखे ॾींदी हुजे लीमे जो शरबत ठाहींदी हुजे ॿिलीअ जे खाब में सीसड़ा तो घर को खातो छा थो हुजे इहो शरबत अञा तो यादि हुजे माना इहो ॾिसंदी हुजे त गौर माना कंदी गौर तोते न कंदी हुजां तोते न कंदी हुजां हाणे 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 मैं हिकिड़ो चवंदा न हुजे न के छा चवंदा हुजे न चवंदा निभागी आहे न हा ॿियो छा चवंदा ॿियो छा हा चवंदा हुजे तूं पाण त पुछंदी हिकिड़ो ग़रीब ते ॿियोरी अफाल पुछड़ा हलो हेलो अदा जी अदा केरु कहिड़े शहर खां अदा अदा शौकत गुरू मिरपुर खां ॻाल्हायां पियो साईं अदा शौकत ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं बहार ख़ैर रुपया लख सां तव्हां ॿुधायो ख़ैर आहे प्यार हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे अदा केॾी में शादी हुजे जी जी अदा जी तव्हां मिरपुर खां ॻाल्हायो था शौकत गुरू अदा भली कार चवंदा हुजो मूंखे ठीकु हुजो अदा ख़ैर आहे तव्हां ॿुधायो कोई आदि कीअं आदि राधा चाका हा राधुल बि चाक लॻी पई हुजे अदा हा
जी अभी हाणे 3 सालनि खां पोइ वरी तव्हांजे प्रोग्राम में अची शामिल थियो आहियां 3 साल अॻु में शामिल थियो वरी हींअर शामिल थियो आहियां हाँ इहा ॻाल्हि ज़रूरु हुजे सभिनी खे मीरपुर वारनि खे सलाम सभिनी मीरपुर वारनि खे सलाम चवंदा हुजे तयार हुजो मूं चयो हुजे कि शादी हुजे कि अलाए छा घुराईंदो हाँ शादी थींदी हुजे तयार हुजो माना तयार त तूं पाण खे तयार रखंदी हुजे शादी ज़रूर थींदी हुजे शादी तुंहिंजी थींदी हुजे तूं ज़रूर पाण खे सपाटा खाईंदो हुजे हाणे तूं पाण खे जहनी तौर ऐं लिबास तौर पाण खे तयार रखंदी हुजे तूं बि पाण खे तयार रखंदो हुजे सोंटन समेत मूं तयार रहण जी ॻाल्हि कई हुजे ॻाल्हि खे सम्झी जीअं दरिया हथ जेको हुजे मुंहिंजूं अतियूं भेनरूं रलियूं सटींदियूं हुजनि न तीअं मां इहा गुण सटींदी हुजां हल मां हिकिड़ो कलाम हलाईंदो हुजां इन जो छा नालो हुजे अॼुकल्ह इहो मुमताज़ मौलाई हा इहो ई हुजेसि सो इन मुमताज़ मौलाईअ जो कलाम हुजे इनखे ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं हाणे इहो सरबत ठाहींदी हुजी एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग जेके हुजनि केतिरनि ई सालनि खां केतिरनि ई ॾींहंनि खां केतिरनि ई महीननि खां जारी सारी हुजनि जंहिंखे अव्हां ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो ऐं अहिड़ी मौसम में कहिड़ी बि मौसम में थधि हुजे या गर्मी हुजे हर मौसम में तव्हांजो असांजो साथ गॾोगॾु हुजे सो इन साथ खे हमेशह असां जोड़े रखियो हुजे त इहो मोहबतुनि ते क़ाइमु हुजे मोहबतुनि ते ॿधलु हुजे अव्हांजी फ़ोन कॉल ऐं अव्हांजे नियापनि ऐं अव्हांजनि रंगनि ते इहो ॿधलु हुजे सो हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ अदा खानडरी सामारो रोड खां अदा छा हाल हुजे अदा सामार वारा ख़ुशि चाक चङा भला तबियतूं बहार हुजनि दुआ शुक्र आई ख़ुशि ख़ैर हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे तुंहिंजो प्रोग्राम वटि ॾिसंदा आहियूं मुंहिंजो रामू राधा जो प्रोग्राम जी अबा जी मुंहिंजो कलाम को थी ॿुधंदासीं जलाल चांडी मरूम जलाल चांडी जेको ॿुधायो रूबरू हा जलाल चांडी जो को कलाम तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदा रूबरू ॿुधायो त बहितर ढिलो महिरबानी थींदी आहे जी करां मुझे रूबरू को जलाल जो कलाम ॿुधायो महिरबानी थींदी रूबरू ॿुधाईंदो हुजां हा रूबरू ॿुधायो त मुंहिंजो भाउ किटू पहिरीं आओ हेलो जी जी करां मुंहिंजो किटू डरी आहे आओ ॿियो खोतो बरो चई सभु ॿुधणु चाहींदा जलाल जो कलाम को सुठो ॿुधायो हा ज़रूरु सभिनी खे सलाम बि चवंदो हुजी ऐं रूबरू कलाम ॿुधाईंदो हुजांइ जलाल जो कुर्ब वॾी महिरबानी जलाल बा हमेशह रूबरू वेठो हुजे चपड़ी अख़्तारो खयों वेठो हुजे सो हुन सां गॾो गॾु अव्हांजी जेका मूं ॻाल्हि रखी हुजे त केतिरनि महीननि खां सालनि खां अव्हां प्रोग्राम खे ॾिसो मेहरान टीवी जा रंग ॾिसंदा हुजो पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो हलो अबा हा हलो अबा केरु कहिड़े शहर खां छा हाल हुजे बा ख़ुशि हुजी चङो भलो मासी के सलाम मासिया ख़ुशि हुजे बा ज़ुलेखा खटीजा जो फेरो ॿुधायो कंहिंजो ज़ुलेखा खटीजा जो फेरो ॿुधायो ज़ुलेखा खतीजा जो ज़ुलेखा खटीजा इन्हनि कहिड़ो लाॾो ॻायो हुजे अलाए ख़बर कान्हे भई ॿुधायो सही पोइ यार हाणे ज़ुलेखा खतीजा जो फेरो ॿुधायो ख़बर बि न हुजे ईअं कंदो हुजे ॾरायो ॿुधाईंदो कलाम ॿुधायो को ज़बरदस्त कलाम ॿुधायो इहो ॿुधाईंदो हुजे इहो लाॾो कहिड़ो ॻायो हुजे न ॿियो ॿुधाईंदो कहिड़ो ॻायो हुजे मां हिनखे ॻोल्हींदो हुजां लाॾे खे पोइ जी ख़बर मूंखे कोन्हे पोइ जी ख़बर कोन रखंदो हुजे मासी खे चओ ॿुधायो मासी खे मासी जे लाॾा ॿुधाईंदी हुजे त मासी रुॻो रामलेला पैदा थी हुजे भले अंगड़ा आहिनि लाॾा पनाला हा ठीकु हुजे वॾी महिरबानी हुजे लख थोरा हाणे इहो लाॾो जंहिंजो चयो हुजे दादे खे ख़बर बि न हुजे बसि पोइ ईअं कयो हुजे त ठा अहिड़ो सो जीअं मूं ॻाल्हि कयो हुजे त फ़ोन कॉल ते बि अहिड़ा मुंहिंजा सबाजड़ा सादड़ा प्यारा फ़ोन कॉल ते ईंदा हुजनि कचहरी कंदा हुजनि कमाल जी कचहरी कंदा हुजनि पर जीअं अधे सवाल कयो हुजे न
त इहे सादड़ा हुजनि पर सहूर रखंदा हुजो ज़रूर। पाण जो त वक़्तु वियो हुजे पर हाणे ईंदड़ नस्ल लाइ ख़्यालु रखंदा हुजो, उनखे वधाईंदा हुजो, तालीम में, इल्म में, हुनर में सभिनि खे अॻियां अॻियां कंदा हुजो। तॾहिं वञी अव्हां जी इहा कमाई जेका हुजे उहा साभिया पवंदी हुजे, कामयाब पवंदी हुजे। तॾहिं वञी अव्हां इहो हाल अहिवाल करे दुनिया में पंहिंजो किरदारु अदा करे सघंदा हुजो। सो इन जे करे चवंदो हुजां त सहूर वॾी ॻाल्हि हुजे, सहूर रखंदा हुजो ऐं फ़ोन कॉल ते अव्हां शरीक थींदा हुजो। सो हाणे मां पंहिंजी मेख जेका हुजे सो उहो अधे चंबड़ वारे जी मासी चयो हुजे, मासीअ खे चइजांइ त लाॾो ॿुधाए मेख तुंहिंजे हवाले। हाणे लाॾा मूंखे कोन ईंदा हुजनि, फोन चयो हुजे त मासीअ खे चइजांइ। खणी ॿुधाए छॾींदो हुजे त मास्तड़ चयो पाण चयो हुजे त 10 दफ़ा त मासीअ खे चइजांइ इहे अङण मुंहिंजे लाॾला जा वसंदा, मासीअ खे चइजांइ। मूं हाणे चवंदो हुजां मां रोई छो ॿुधाईंदी हुजे, ख़ुशी हुजे न घर में, पोइ मां छा कंदी हुजां? पोइ तूं रोई ॿुधाईंदी हुजे न। कहिड़ो तोखे हाणे ॿीहर रामले सां शादी कराईंदा हुजनि जो रोंदी हुजे, तूं ख़ुशीअ मां ॻाए ॿुधाईंदी हुजे न। मूंखे कोन ईंदो हुजे, हल ॿुधाइजे न, कोन ईंदो हुजे छा को कर। अंगण मुंहिंजे रण जा वसंदा सदा, अंगण मुंहिंजे रण जा वसंदा, बस मूंखे वधीक कोन ईंदो हुजे। माण्हू अॻियां खणी हलाईंदो हुजे, अॻियां खणी माण्हू अॻियां कुसे खणी रावण वरी मूंखे यादि करणु खपंदो हुजे। हाणे मूंखे लाॾा ॻाईंदे बि टाइम थियो हुजे। मैडम हाणे तुआरे दिमाग़ जा नट बि ढरा थी विया हुजनि। नटनि जी ॻाल्हि न हुजे, दिमाग़ साधन मुरादनि ते हलूं कोन, सर्तनि साहेड़ियुनि सां गॾु लाॾा ॻायूं ई कोन, नथो ॿुधाए विसरी विया हुजनि। ओ चवंदो हुजां ॻाल्हि जेका हुजे। हलो हलो हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा। केरु कहिड़े शहर खां अदा? दरगाह तीर जान शाह बुखारी लॻे मदे जे खां ख़ामोश ख़ैर मोहम्मद अबड़ो। ख़ामोश ख़ैर मोहम्मद अबड़ो अॼुकल्ह त ॻाल्हाईंदो हुजे, ख़ामोशी छॾे ॾिनी हुजे। साईं जेको ख़ामोश रहियासीं त तव्हां जहिड़े प्यारनि मोहबती माण्हू सां काथो गुफ़्तगू थी सघंदी। वाह 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 जो तखलुस रखियो हुजे दुनिया में माण्हू ईअं भला। असांजो साईं जे सां ॾाढो तव्हांजो मोहबती जहिड़ो ॿुधूं था पिया, ॾाढो वणे थो, ज़बरदस्त प्रोग्राम तव्हांजो। माना ख़ामोश थी वियो ॾिसंदो जी सभु कुझु। जी साईं जी। वाह वाह त सभु ख़ैर हुजे न। हलो अबा ॿियो त ख़ैर हुजे न, राधुल पुछंदी हुजे। जी साईं राधुल पुछंदी हुजे ॿियो ख़ैर हुजे अव्हां ॾे। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो, सदाईं आबाद हूंदो साईं। अबा दुआ कजे, दुआ कजे हमेशा आबाद हुजो, खिलंदा हुजो, कुॾंदा हुजो, महकंदा हुजो, महकंदा हुजो। वॾी महिरबानी हुजे, लख थोरा अव्हां जा साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। हाणे हुनजी अधे जी फरमाइश पूरी कंदी हुजे त अॻियां वधंदा हुजो। हलाईंदो हुजे त फरमाइश हलाइण जा नचे हुजे त तुंहिंजे लाइ ख़ासि जो ॻाए छॾियो हुजे, जेको मुंहिंजो हाल हुजे भाऊ, चोपे सिपरिया नाल हुजे। बाक़ी हाणे जेको हुजे लाॾा सेरा पोइ ॻायूं सिखूं, पोइ वरी सॼो ॿुधाईंदी हुजां। मैडम इहो हाल त कोन, इहो त बीमारनि वारो हाल हाल हुजे, हुजे। चोपे सिपरिया नाल हुजे। इहे अङण तुंहिंजा वसंदा, वसी 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 हाणे हो घर टिमंदो हुजे। चवंदी हुजी त लाॾो ॻाईंदो हुजां त भला, या ईंदो हुजे त ॻाईंदी हुजी। ॻाईंदो हुजे। हलो हलो ॿुधाए न तव्हांखे कीअं हुन सां ॻाल्हायूं, राब्तो कीअं कयूं रामू सां? हा बा रामू सां ॻाल्हाईंदो हुजां। बा छा हाल हुजे, ख़ुशि हुजी? अल्हम्दुलिल्लाह चार साईं असांखे प्रोग्राम में शामिल कयो, छा आहे भला शामिल नथा कयो? हे बाक़ाइदे शामिल थी वियो हुजी, पंहिंजो नालो ॿुधाईंदो हुजी, शहर जो नालो ॿुधाईंदो हुजी, शनाख़ती कार्ड जो नंबर ॿुधाईंदो हुजी। शहर मक़सूदो रिंद, हाओ अर्ज़ मोहम्मद रिंद, हाओ ऐं इश्फाक रिंद। हाओ हाणे असांजा नाला खणंदो हुजी न, तव्हां ॾिसंदा हुजो हिन प्रोग्राम ते। इहे मूंखां अॻु त सभु नाला पाण खणी वियो हुजी। हलो अबा मक़सूद जेके जेके नाला खया हुजनि न सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। वालेकुम अस्सलाम। असां हिते वेठा आहियूं प्रोग्राम में, असांजो नालो खणंदो? हा बा नालो खणा। किथे मक़सूद रिंद कंहिं होटल ते वेठो हुजी, ॻोठ में वेठो हुजी, शहर में वेठो हुजी? साईं ॻोठ में वेठा हुजूं, मुराद अली रिंद में। मुराद अली अंब लथा हुजनि, अंब पंचरनि जो दुकान आहे, पंचरनि जो हुन दुकान में वेठा आहियूं, टीवी ते प्रोग्राम पिया ॾिसूं। वाह वाह भाऊ वॾी महिरबानी। हो छॾींदो त हुजे, मां त पुछां
भाऊ हणे पंचर तूं चवेंसि अंब अंब पंचर भले हणंदो हुजे अंब त पासे में लहंदा हुजनि लथा हुजनि कचड़ियूं अंबड़ियूं हुजनि ओदा वयो हलियो हुजे पंचर हाणे कहिड़ो असांजे ट्रक ख़राब थी हुजे ओ पंचर गंढरा हलो आदा रामन केड़ो ना मेरा जुड़े जो अदा मेरा खुश चाक चंगो भलो बियो खैर वाले ना चल खुश हां सब खैर हो जावा खैर हो जे खुश हो जो भला आज बुधा पहुंची अगड़ ते आया आओ बा आओ यो गाइंदा हुजूं जरूर गाइंदा हुजूं कुर्बा माजा मोहब्बतूं सभनी के सलाम ॾींदा हुजो अधे अगे हिकड़े फरमास करे छरी हुजे इन जे करे अज फरमास वरी रुगो जलाल चांडे जी बोजे लाडन जी बोजे ऐं राजुल वारी चंदी हुजे त इहो को जेको हुजे हाणे छा पुछंदी हुजी छा पुछंदी अधे खां कहिड़े अधे खां पुछंदी फोन वारे खां छा पुछंदी हुजांसि अंब अंब हाणे छॾी न हुजे करे चंदो हुजे जो असलो विञाए छॾियो हुजे अंब नहीं करे अंब भला लादा हुजनि हेलो 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 बा हेलो जी बाबा जी बा अबा केर कड़े सर का जी केर कड़े सर का किथां बाबा ॻाल्हाईंदा हुजो पुट किथां ॻाल्हाईंदा हुजो पंहिंजो नालो ॿुधाईंदा हुजो गानो जेको ॿुधायो नालो पंहिंजो ॿुधाईंदा हुजो सिंधी जो ॿुधायो हा ठीकु हुजे वॾी हाज़िर हाज़िर सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अॼुकल्ह चङो हाणे फ़क़ीर हलंदो हुजे बसि हलंदो हुजे छा न तूं सम्झी न हो सम्झंदो हुजे फोन ते हाणे वॾो सम्झो हुजे जे तरह थियो हुजे हा ठीकु आहे छा थियो हुजे मूं चयो नालो ॿुधा चे गानो कहिड़ो ॿुधाईंदो हुजे हा हाणे मां बसि तो चइजो ठीकु हुजे बसि पाण छा चवंदो हुजां तोखां नंढड़ा बालकड़ा हुजनि चरा सिखी पवंदा हुजनि हाणे तूं बि ॿार हुजी तोखां पुछो जे हुन अधु छा चयो हुजे अलाए छा चयो हुजे हा अब पुछो हुजे हाणे मूं अधु वेठो उन खे मूं इहो चयो हुजे त भाऊ एॾे मक़सूद रंद में अंब लथा हुजनि ॻोठ में वेठो हुजे ॻोठ में त अंब ॻोठ में लादा हुजनि न चरिया अंब हुजनि हा त पोइ उहे खपाईंदो न हुजे पोइ पंचर हणंदो हुजे पंचर त इहो हुनजो हुनर हुजे न पोइ जंहिं वटि नेठि बनी ॿारो बि हुजेसि हलो सुधीर चाड़ो हलो बा जी अब पंहिंजो नालो ॿुधाईंदा हुजो कहिड़े शहर खां अब जो आहे त पाणी ईंदो या छा अलाह खां दुआ घुरो त बरसाति अचे त को माल वजो सुखी थिए हाणे त दुकान थी वियो नालो ॿुधाईंदो हुजे कहिड़े शहर खां दा लाॾियूं 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 खां जी हा पोइ उते पाणीअ जी एतिरी खोट हुजे छा हाणे हा ॾाढी खोट आहे पाणी पीअण लाइ कोन थो मिले माल बुञ पियो मरे माल बुञ हा अलाह ताईं खां दुआ घुरियो का सनाई थिए दुआवां सभु घुरंदा हुजो वॾी महिरबानी मालिक हुजे साईं नेठि वसी पवंदो हुजे वॾी महिरबानी हुजे मालिक साईं को वसाईंदो हुजेसि त को अव्हां जेको हुजे मारवाड़नि जहांगीरनि जो भलो थींदो हुजे ज़रूरु बाक़ी हाणे दरिया बासा जी ॻाल्हि या सो थींदी हुजे ॻाल्हि मथे ताईं पुॼाईंदी बि हुजे ऐं हिन ॻाल्हि लाइ वरी चोॿोल थींदी हुजे त दरिया बासा जी ॻाल्हि खे अॻियां कीअं वधाइणु खपंदो हुजे पाणी वारे मसइले खे हल थियणु खपंदो हुजे हमेशह जे लाइ हल थियणु खपंदो हुजे सो इहा ॻाल्हि ज़रूरु थींदी हुजे जेतिरी असांखे ख़बर हुजे बसि दुनियादारीअ में उथूं वेहूं ख़बरूं ॿुधां ऐं अख़बार खे पढ़ां पोइ न मां वञी इहो अंदाज़ो लॻाईंदो हुजां त हाणे ॻाल्हि इन ते हुजे त इहो मामिलो हल थियणु खपंदो हुजे जे मामिलो हल न थींदो हुजे त पोइ सॼी सिंध खे सुजाग थी करे इहा ॻाल्हि करणु खपंदी हुजे हाणे ॻाल्हि हिते हुजे सो इन लाइ बाक़ी हाणे मालिक साईं आहे बा वसाईंदो हुजेसि त पोइ अव्हांजो संघारनि वटि सुख थींदो हुजे भिटाई जीअं या वरी पोइ इहो बैत हुजे त वरी वरंदो वाह वरी वसंदा मींहं सजण मिलंदा सजणे नवां थींदा नींहं विछोड़े जा ॾींहं रही रहंदा केतिरा सो इहे ॾुख जेके हुजनि इहे ॾुख ज़रूरु वेंदा हुजनि ॾुखनि पुठियां सुख ईंदा हुजनि ज़रूरु सो हाणे वरी हलंदा हुजूं कलाम ॾांहुं अधे बि फरमाइश कई हुजे त अबा को जलाल चांडे जो कलाम सो जलाल चांडे जो कलाम अवां सभिनी जे नाम कंदा हुजूं ॾाढो सुहिणो कलाम हुजे ऐं जलाल चांडियो ईअं सम्झो जहिड़ो रूबरू पियो ॻाईंदो हुजे सो इनखे ॾिसंदा हुजो हुन खां पोइ वापसि
ततीअ थधीअ काहे कान्हे वेल वेहण जी, ततीअ थधीअ काहे कान्हे वेल वेहण जी, मतां थियई हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो, सदाए थी सभ का बुख न बासे का, सदाए थी सभ का बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए, मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे। सभिनी ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा में, ऐं रामू राधा जा रंग जेके हुजनि अवां सभिनी जे साम्हूं हुजनि, ऐं हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे उहा वठंदा हुजूं। हलो हलो जी हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? सेवन शरीफ़ खां कासिम भला थो ॻाल्हायां। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला। जी केरु हलंदो आहे? मुंहिंजो पीउ आहे तव्हांजो ॾाढो शौक़ीन आहे, तव्हांखे ॾिसंदो आहे, पसंदि कंदो आहे, हाजी अलीगर साहिबु। बाबा वॾे खे सलाम चवंदो हुजे, ऐं अव्हांजे वालिद साहिबु असांखे पसंदि कंदो हुजे ऐं प्रोग्राम खे ॾिसंदो हुजे, सलाम मोकिलिया हुजनि, उन जूं मोहबतूं हुजनि। सलाम ॾींदा हुजोसि। जी जी तव्हां ॿिन्हिनि खे ॾिसंदो आहे, ॾाढो तव्हांजो शो पसंदि कंदो आहे। आख़िर सिंधी माण्हू, सिंधी तव्हांखे पसंदि कंदा आहियूं ॾाढा असां। सो इहे अवां सभिनी जूं मोहबतूं हुजनि ऐं वॾे जी तबियत वबियत ठीकु हुजे। जी जी उन्ही तबियत सही आहे। हादी खे सलाम ॾिजो ऐं तव्हांखे सलाम मुंहिंजे पीउ जे तरफ़ां। साईं वालेकुम सलाम। असांजा बि वॾे खे सलाम चइजो हुजे त रामू राधा तरफ़ां बि खोड़ सारा सलाम अव्हां लाइ हुजनि, ऐं असांखे दुआनि में यादि रखंदो हुजे। जी जी इंशाल्लाह इंशाल्लाह तव्हांखे दुआनि में ॾाढो तव्हांजो शो पसंदि ईंदो आहे असांखे। वॾी महिरबानी। कुर्ब अवां जा मोहबतूं अवां जूं। अबा दुनिया हीअ ई आहे हुजे, सो दुनिया सभु दरिया, पोइ चवंदा हुजो दुनिया, पर असां वटि दरिया जी हाणे ॻाल्हि कंदे बि सच पुछो त छिरकंदा हुजूं त अहिड़े मिसाल इहे बैत, इहे ॾोर, इहे शेर बि दरिया ते। दुनिया सभु दरिया, तंहिंमें तारू को को, हिकिड़ी लोभ चवंदा हुजनि ज़माने जी, ॿियो आतिस जो आड़ाह। सो माण्हू सिखंदो तॾहिं हुजे जॾहिं कंहिं न कंहिं दरिया में लहे, कंहिं न कंहिं कम में हली पवंदो हुजे, मुसाइदा कम करे तॾहिं वञी माण्हू सिखंदो हुजे। पर हिकिड़नि खे त मालिक साईं गंज ॾेई छॾियो हुजे, उन्हनि खे इन करण जी ज़रूरत ई न हुजे। सो कंहिंजे नसीब सां, कंहिंजे भाग सां रीस बि न करणु खपंदी हुजे। माण्हू खे पंहिंजी महिनत, पंहिंजी होशियारी, पंहिंजो कमु, पंहिंजो इल्मु, पंहिंजो हुनर कमु ईंदो हुजे। पंहिंजे खिसे में हुजे त माना ईअं सम्झो मिड़नी वटि हुजे। सो इन सां गॾो गॾु माण्हू पंहिंजो सुठो कमु, सुठी सोच, सुठे अमल सां अॻियां वधंदो हुजे, कोशिशि करे। ईअं न चवंदो हुजे त ॿिए जो महल हुजे त मुंहिंजो बेड़ो हुजे। अवां पंहिंजी भली अहिड़ी झुगी ठाहींदा हुजो, पर उन में अमन, आस्तगी, भाईचारो, मोहबत, सुकून हुजे। छो त सुकून खां वधीक जिंदगी में ॿियो कुझु न हुजे। भले बसर सां मानी खाईंदा हुजो, दाल सां खाईंदा हुजो, रुखो टुकुर खाईंदा हुजो, पर सुकून जहिड़ी का शइ दुनिया में न हुजे। पर उन सां गॾो गॾु वरी इहो चवंदो हुजां, पर हिकिड़ी फोन कॉल हुजे, पोइ वरी इहा ॻाल्हि ज़रूरु अवां सां कर। हलो हलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? काज़िमन खां बशीर अहमद ज़रदारी। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला। खैर प्यार अमन। हा तबियतूं ॿाहिरि हुजनि अदा, ठीकु हुजो? खैर लॻो पिया ठीकु। चांहि पियो सलाह अथव? वाह वाह, चांहि पीअंदो हुजी अदा त सलाह अवां करे छॾिजे, मोहबतूं अवां जूं कुर्ब हुजनि। चांहि बि खैर लॻो पिया, झक हले पई असांजे पूरी पूरी। हींअर झक हलंदी हुजे काज़ी अहमद में? काज़िमन झक हवा कल्ह खां वठी। थधो झोलो हुजे, गरम हुजे? गरम गरम हुजे। हा हिन पासे नवाब सां हेॾां काज़ी अहमद, हेॾां इहे गरम हवा झोला अहिड़ा लॻंदा हुजनि जो माण्हू जेके हुजनि उहे वीचारा उन्हनि जा चेहरा ई मुरझाइजी वेंदा हुजनि गर्मीअ में। सफ़ा सुकिड़ो करे विया आहियूं। ईअं न? जी जी हा, वण बि सुकनि पिया, मस्तु मस्तु निकिता आहिनि, पन झलिया अथनि, कचड़ा कचड़ा। सो इहे बि पाणीअ जे करे या गर्मीअ झोले करे सड़ी विया हूंदा न, हाणे ईअं न था? जी जी हा हा। ॿियो ख़ैर लॻो पियो आहे? ॿियो सभु ख़ैर आहे, बसि इहो अवां भलाई कंदो हुजे। सो प्रोग्राम खे अवां ॾिसंदा हुजो, हाल वाल कयो हुजेव, फोन कॉल बि कई हुजेव, सो इहे मोहबतूं अवां जूं कुर्ब। वॾी महिरबानी आहे तव्हांजी अदा। इन पासे बि पाणीअ जी खोट जे करे अधे चवंदो हुजे त वण पोखिया हुजनि,
सो ये झोला हुजनि उन जा पन सड़ंदा हुजनि पोइ ये कहिड़ो अॻियां वधी करे फ़सुलु थींदो हुजे। सो मालिक साईं बा झकंदो अदा इहो हारी नारी इन्हनि सभिनी ते। सो हारीअ जो हिन मुंद में या हिन हालतुनि में हाल न हुजे, न वरी नंढे ज़मींदार न वॾे जो, बसि जंहिं वटि हुजे उहो बसि पंहिंजे पूरीअ में हुजे, बाक़ी जंहिं वटि न हुजे सो उहे त पोइ इन्हनि ॾुखनि में हुजनि, फसलनि जे आसिरे हुजनि, तकलीफ़ुनि में हुजनि त का वाहर थींदी हुजे। सो यार इहो सॼो हाल अहिवाल सही ॾिनो हुजे अवां। बाक़ी जेका अॻई ॻाल्हि हुजे सो घर में बाबा सुकून तॾहिं जॾहिं का जनानी बि ॻाल्हि खे सम्झे। हा जनानी इहो सम्झंदी हुजे त तुंहिंजी शादी कराईंदी हुजां। मूं इहो कोन न चयो। सॼो सम्झंदी हुजां। मूं इहो बाक़ी ॿी कहिड़ी ॻाल्हि जेका हुजे न सम्झी हुजे जनानी। हाणे ॾिसंदा जो अॻई जेको हुजे ॻाल्हि कई कोन हुजे, खांभाणी गोड़ो पची हुजे। मां तुंहिंजी हर ॻाल्हि खे सम्झंदी हुजां। हलो हेलो अबा केरु कहिड़े शहर खां भाउ? भाउ पन्नू आकिल खां ॻाल्हायां पियो, हुसैन बख्शा पासी। अदा छा हाल हुजे? ख़ुशि हुजी? चङो भलो? महिरबानी महिरबानी, तोखे लख लख मुबारक हुजनि। ड्रामो माशाअल्लाह भलो आहे, दिलि ॾाढी ख़ुशि थींदी आहे बचड़नि सां। वाह वाह कुर्ब वरी तव्हां बि असांखे फोन कॉल कंदा असांजो बि रूह ख़ुशि थींदो हुजे। सो ये मोहबतूं असांजी वॾी दिलि ख़ुशि थींदी आहे। मां बचड़नि सां गॾु ॾिसंदो आहियां इहो ड्रामो तव्हांजो, वॾो असले दिलि ख़ुशि थींदी आहे। बाबा गर्मी जो हाल अहिवाल ॾींदो हुजे दा भेण गर्मी गंज आहे, पर हाणे छा कयूं, अलाह ख़ैर कंदो, रब साईं रहम कयो आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। कूलर वूलर आहिनि, मिड़ई प्लेट आहिनि, कमु हले थो पियो। बसि जेका आहे हयाती ज़िंदगी मिड़ई शुक्र अल्हम्दुलिल्लाह भलो थो गुज़रे। बसि इहो हुजे त इहे प्लेटूं बि हुजनि, वरी सोलर पखा बि हुजनि, मथां वरी प्रोग्राम ॾिसंदा हुजो, रामू राधा माना असुल ॻाल्हि वणंदी। अमीर हुजो ग़रीब ऐं अमीर किथे मिड़ई भेण अलाह ॾे थो पियो, पिया था हलूं। बसि शुक्र कंदो हुजे, चरिया शुक्र कंदो हुजे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह, दिलि ख़ुशि थींदी आहे ॾाढो। बचड़ा ॾिसंदा आहिनि दिलि सफ़ा असले ख़ुशि थींदी आहे। बचड़ा ठीकु हुजे, तव्हांजी दिलि ख़ुशि थींदी हुजे माना असां कमायो हुजे। अबा बचड़ा ठीकु, महिरबानी महिरबानी, जी जी बचड़ा ठीकु हुजनि? शुक्र अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ुशि आहिनि। नंढियूं पोटड़ियूं ॾिसंदियूं आहिनि, सफ़ा असले ॾाढो रांदि खेॾंदियूं आहिनि। बाबा अला इहो मालिक साईं अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखंदो हुजे, भाॼईअ खे, अव्हांजे पूरे कुटुंब खे, सभिनी पनवातल वारनि खे, अमड़ खे, सभिनी खे सलाम। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। मोहबतूं असलो इहो अधे मुबारकूं अहिड़ियूं ॾिनियूं हुजनि। मूं चयो अबा इहा ॻाल्हि ॿुधी करे सो हाणे इहे मुबारकूं, पर अव्हां प्रोग्राम जूं मुबारकूं ॾिनियूं हुजनि। सो इहे मोहबतूं अव्हां जूं लख थोरा। सो घर में अबा सुकून बि तॾहिं हुजे जॾहिं का जनानी ॻाल्हि खे सम्झंदी हुजे, मर्द खे सम्झंदा हुजनि। जे न सम्झे अहिड़ी का जनानी मथे में लॻे, पोइ घर भले महल ठाराईंदा हुजो, झुगियूं हुजनि, पोइ हुजे माण्हू बेचैन। मूंखे बि वरी जेको हुजे अहिड़ो लॻो हुजे, न कंहिं कम जो हुजे न कार जो हुजे, सॼो ॾींहुं खटू छिनंदो हुजे। अहिड़ो लॻो हुजे, को नालो हुजे, को बिलोर हुजे, को ठिकर हुजे, को भितर लॻो हुजे, खां वधीक हुजे। सो इन जे करे अबा तॾहिं थींदो हुजे वञी जॾहिं जनानी ॻाल्हि खे सम्झंदी हुजे। बाक़ी जे न सम्झंदी हुजे ऐं हिन वांगुरु ईअं अॿोझ मथे में लॻी वेंदी हुजे त पोइ बसि सम्झंदा हुजो रामलो पोइ महल में हुजे या भूंगीअ में हुजे, जहिड़ो रामलो तड़ी चवंदा हुजनि, जहिड़ी धूड़ तड़ी चांहि। बसि हाणे हलो वॼंदो छो? तूं ॿ कई छॾूं वॼाए, ॿई पासा वॼाईंदी हुजी, वॼंदो हुजी, बसि हाणे वॼाईंदो हुजी। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी त पुॼी हुजे न दादी। का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं। ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू राधा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा। सो वेंदे वेंदे अधे सहल चयो हुजे त का धमाल आबदा परवीन मैडम जी ॾेखारींदा हुजो। सो धमाल वेंदे वेंदे ज़रूर रखंदा हुजूं। सर में सॾु हुजे, रामू राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजे। जाॾे पेर हुजे, जाॾे खेर हुजे, हक़ मौजूद, सदा मौजूद। जी लतीफ़, जी लतीफ़ जी बोली धणीअ जो निगहबान हुजे, साथ सलामत हुजे, सिंध सलामत हुजे, धमाल अवां सभिनी जे ना हुजे, असांखे दुआनि में यादि रखंदा। धणी निगहबान हुजे, सुभाणे गॾु हुजूं बा।